नाज़िम फैज़गंज में सकाफ़ती दिहाड़े ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमर शर। जी फैज़गंज तालके में असां हींअर मौजूद आहियूं जिथे पूरी सिंध जा अॼु जेका असांजी सकाफ़ती ईद आहे उहा ज़ोर शोर सां जेका मल्हाइजी रही आहे ऐं साॻियूं तयारियूं जेको तव्हां ॾिसी सघो था फैज़गंज तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि में भंगू भेण अकरी कोटलालू ऐं उनखां पोइ पक्का चांग जो हेडक्वार्टर आहे जेको आहे सो उते ई जेको आहे सो मुख्य जेका रैली आहे इहा GSN क़ौमी महाज़ फैज़गंज जी तरफ़ां थोरी देरि में निकिरण वारी आहे ऐं जेके जिथे सॼी सिंध जेको आहे सो पंहिंजी जिंद जहिड़ी सिंध सां वचन वरजाइण जे लाइ जेको आहे एकता दिहाड़ो मल्हाईंदी पई अचे। हीउ गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेको आहे सो असां सकाफ़ती जेको अॼु हिन डिसंबर महीने मल्हाईंदा आहियूं 6 डिसंबर ते अॼु पंहिंजी जेको आहे सो धरती माउ सां नातो निभाइण जे लाइ धरती माउ सां वचन वरजाइण जे लाइ फैज़गंज वासी बि अॼु जेको आहे सो हेडक्वार्टर शहर पक्का चांग में गॾु थिया आहिनि जेके इंतिहाई जेको आहे सो जोश ऐं जज़्बे में आहिनि। तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोयां जेके ही जेको आहे सो अजरक टोपियूं ऐं पटकनि जा जेके जलवा ॾिसण में अचनि पिया ऐं हीउ पुरज़म आहिनि अॼु त जेको आहे सो हीउ पंहिंजे जेको आहे सो धरती सां मोहबत प्यार ऐं जेको आहे सो हीउ जेको सकाफ़ती ॾींहुं आहे इहो मल्हाइण जे लाइ जेको आहे सो तयारु आहिनि। छो जो हीउ जेका सिंध जी सकाफ़त आहे उहा 5000 साल पुराणी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ मेहरान टीवी जो जेको सॾु ॾिनल आहे उन मेहरान टीवी जे सॾ खे मानाइती मोट ॾींदे फैज़गंज तालके जे सभिनी शहरनि में भरपूर तरीक़े सां जेको आहे सो अॼु मेहरान टीवी खे उन में मोट मिले पई ऐं हींअर जेको प्रोग्राम ही तव्हां पोयां मुंहिंजे ॾिसो पिया ऐं रैली जेको आहे मरकज़ी रैली GSN क़ौमी महाज़ सियासी समाजी धुरनि तरफ़ां निकिरण वारी आहे थोरी देरि में ऐं हीउ हेडक्वार्टर पक्का चांग जी रैली आहे। उनखां सवाइ भंगू भेण अकरी अमीन पातो जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि उतां बि नंढियूं नंढियूं जेके रैलियूं हूंदियूं उहे बि अची ऐं जेको आहे सो हिन पक्का चांग जी मेन रैली में शिरकत थींदियूं ऐं मेहरान टीवी जे सॾ खे भरपूर मोट मिली रही आहे। जी।